बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमाइन। आमीन या रब्बल आलमीन। मरहबा रमज़ान करीम। उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला सभिनी जा रोज़ा सही हलंदा हूंदा। अलाह पाक असांखे वधि खां वधीक फ़ाइदो वठण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए इंशाअल्लाह ताला। ऐं रमज़ान करीम आहे क़ुर पाक जो महीनो जंहिंमें क़ुर पाक नाज़िल थियो। हाणे असांजो सूर आले इमरान असां सिखूं पिया। उन हवाले सां हिकिड़ो तमामु अहम टॉपिक आहे। अॼु मूं सोचियो त असांजो जेको यानी या सोचियोसीं त उनखे थोरो कवर कजे। ऐं काफ़ी ग़लतफ़हमियूं आहिनि माण्हुनि खे। कोशिशि कबी त उहे कंहिं हद ताईं कुझु दूर थी सघनि। अलाह सी मदद कंदो। ॾाढो ॾुखियो टॉपिक आहे ऐं उन में ॾाढी एहतियात जी ज़रूरत आहे। ऐं रमज़ान करीम में इहा सिखण शइ इंशाअल्लाह ताला अलाह साईं कंदो असांखे फ़ाइदो ॾींदी ज़रूरु यकीन। सूरह आल इमरान जी आयत आहे 19 असां पढ़ी आया आहियूं। आल इमरान जो हले पियो सिलसिलो त मुंहिंजो न हे मौक़ो वठिजे इंशाअल्लाह इहा ॻाल्हि कजे। असां सभिनी खे ख़बर आहे हिन आयत जी। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। बेशक दीन जेको अलाह वटि आहे, जेको अलाह खे पसंदि आहे, उहो कहिड़ो आहे? इस्लाम। ऐं इस्लाम कहिड़ो आहे? जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो। पर इस्लाम उहो बि आहे जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मिलियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं जेको बि अलाह पाक हिदायत ॾिनी आहे, दीन ॾिनो आहे, उहो इस्लाम ई आहे। त इहो दीन कहिड़ो आहे? दीन छा आहे? छो न इन दीन खे सम्झिजे जेको अलाह वटि दीन इस्लाम आहे। इस्लाम जी त असांखे ख़बर आहे। पर जहिड़े माहौल में असां इस्लाम ॾिसूं था त उन में त ख़राबियूं ख़राबियूं माण्हुनि जे अमलनि में नज़र अचनि थी पयूं, पंहिंजे पाण में नज़र अचनि थी पयूं। पर असल दीन छा आहे उन लफ़्ज़ खे सम्झूं। ठीकु आहे, अमलनि जी ॻाल्हि नथा कयूं। दीन इस्लाम आहे दीन अल्लाह। अलाह जो दीन आहे इहो। अलाह जो ॾिनल दीन आहे। ऐं दीन छा आहे? दीन आहे ॿ माना हुन जूं। हिकिड़ो त मज़हब आहे, माना मुंहिंजो मज़हब इस्लाम आहे, मुंहिंजो दीन इस्लाम आहे। कंहिंजो दीन इस्लाम खां अलावा जेके ॿिया दीन आहिनि, ईसाईयत, यहूदियत, हिंदू हुजनि, ॿुध हुजनि, जेके बि हुजनि, उहो उन्हनि जो दीन आहे या उहो उन्हनि जो मज़हब आहे। दीन में ॿी कहिड़ी ॻाल्हि थी अचे पई? ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो, यानी द वे ऑफ लाइफ अंग्रेज़ी में चइजे त काफ़ी अहिड़ा मज़हब आहिनि जेके फ़क़ति मज़हब चइजे उन्हनि खे दीन न चइबो। उन्हनि वटि वे ऑफ लाइफ कोन्हे, छड़ो उन्हनि जो हिकिड़ो मज़हब आहे बसि। उहे उन्हनि खे रीतियूं रवाजूं उन मज़हब जूं करणियूं आहिनि, बाक़ी ॿी शइ सां हुनजो वास्तो कोन्हे को। पर दीन उहा शइ आहे जेका मज़हब जो पार्ट बि आहे, जेके रिचुअल्स आहिनि जेके अलाह जा हक़ आहिनि। उन खां पोइ ज़िंदगी कीअं गुज़ारिजे उहो तरीक़ो बि दीन ॾसे थो पियो। ऐं दीन कहिड़ो? दीन इस्लाम। वल्लाहु आलम। हाणे दीन में असांखे जॾहिं ॾिसूं था पिया त हिकु मज़हब आहे ऐं ॿियो तरीक़ो आहे ज़िंदगी गुज़ारण जो। त असांखे दीन किथां मिलंदो? इस्लाम। असांखे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। ऐं पाण कहिड़ी शइ आख़िरी जेको ख़ुतबो कयूं पाण हज हज अल हजत ते आख़िरी जेको हज थियो हुयो, हजतुल विदा वारो, उन में बि जेका ज़िक्र कयो वियो त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक में मफ़हूम त मां तव्हां वटि ॿ शयूं छॾियो थो वञा न। हिकु त हुयो क़ुर करीम। वल्लाहु आलम, मां ग़लती थी सघे थी पई। क़ुर करीम जंहिंजे लाइ चए त इन जी रस्सी खे मज़बूत सां पकड़ो, क़ुर पाक में आहे उहो त। पर क़ुर हकीम ॿियो सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहल बैत जी ॻाल्हि बि हुई। त हाणे सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
खे असां ख़बर कीअं पवंदी त सुनत कहिड़ी आहे। असां सुनत त ज़रूरु चवंदा आहियूं, कॾहिं महिल सुनत नफ़िल निमाज़ जा पढ़ंदा आहियूं, कॾहिं चवंदा आहियूं ॾाढ़ी रखणु सुनत आहे, कॾहिं चवंदा आहियूं सॼे हथ सां खाइणु सुनत आहे। आहे न, सभिनी असांखे ख़बर आहे त सुनत आहे। ऐं इहा कहिड़ी सुनत आहे? सुनत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुनत जो मतिलबु इहो आहे तरीक़ो, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो तरीक़ो। सुनत रसूल छा थींदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो तरीक़ो। तरीक़ो छाजे लाइ? ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। माना असांखे क़ुर मां ॻाल्हियूं वठणियूं आहिनि ऐं ॿियो हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन को। ठीकु थियो? त उहा सुनत थींदी। क़ुर में त अहकाम आहिनि न, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो किथां वठिणो आहे? उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुनत मुबारक मां। ऐं सुनत छा थींदी? मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी चवणी, जेका शइ पाण फरमायूं, सुहिणी आदत जेका आई, आदतूं कहिड़ियूं हुयूं, कहिड़े वक़्तु पाण उथंदा हुआ, कहिड़े वक़्तु पाण कीअं ब्रुश कंदा हुआ, ॾंदण कंदा हुआ, ॿियूं ॻाल्हियूं, आदत हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। ठीकु। उन खां पोइ नसीहतूं हूंदियूं, पाण जॾहिं ख़ुतबो ॾींदा हुआ मस्जिद में, मस्जिद नबी में, हा, त ख़ुतबो ॾींदा हुआ या कंहिंखे का ॿी ॻाल्हि चवंदा हुआ, सम्झाईंदा हुआ, कंहिं शइ खां मना कंदा हुया, कंहिं सुवाल जा जवाब ॾींदा हुया। इहे सभु शयूं रोज़मर्रा जा अमल, भले आदत न हुजे, पर ॿिया रोज़मर्रा जा अमल, जिन खे पाण कीअं विढ़ी, कैदियुनि सां कीअं रखियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि सां कीअं हलिया, ॿारनि सां कहिड़ी मोहबत हुई, मिटनि माइटनि जे लाइ केतिरो कयूं, छा चयूं, छा ॿुधायूं, ऐं ॿियो हुकुम कहिड़ा ॾिनऊं त हीअं शइ कयो, हीअ शइ न कयो। आम मामलनि में या बाक़ाइदे क़ुर जे अहकामनि मूं कढी करे जेके क़ुर में हुकुम आया आहिनि, उहे बि त असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ॿुधाया न, त हीअ शइ करणी हीअं आहे, हीअं न करणी आहे। जीअं ज़कात थी, ज़कात त हुकुम आयो क़ुर पाक में, पर ज़कात कीअं ॾिबी, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। अकीमुसलात वातु ज़कात, अकीमुसलात, निमाज़ क़ाइमु कयो। हाणे निमाज़ कीअं क़ाइमु थींदी? अलाह जो हुकुम त अची वियो, निमाज़ क़ाइमु कयो, पर असां केॾे ॾिसंदासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में, त उन्हनि निमाज़ कीअं क़ाइमु कई, इहा सॼी ॻाल्हि, उहा सभु ईंदी सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईअं बि चई सघिजे थो पियो त क़ुर करीम में जेके अहकाम आहिनि उहे कीअं पूरा कजनि, उन लाइ बि सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसणो पवंदो। ठीकु थियो? हाणे सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॼाण किथे मिलंदी ऐं कीअं मिलंदी? हा, हिन जा किताब सुनतुनि ते, जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते किताब लिखियल आहिनि, उहे बि पढ़िबा। ॿी हिकिड़ी ॻाल्हि था असां कयूं, ठीकु आहे, तारीख़ में ज़िक्र आयो हूंदो, जीअं त बहितर नमूने सां उहो बि ॾिसबो, पर असां ॻाल्हि कयूं था पिया कंहिंजी हदीसुनि मुबारक जी। जेका बि शइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज़मर्रा ज़िंदगी में कई आहे, उहा किताबनि में लिखियल आहे, ऐं हदीस जे किताबनि में हदीसूं ट्रांसफर थींदियूं आयूं आहिनि। हुनखे वधीक ॾिसंदासीं, डिटेल में अॻिते हलूं था पिया, जीअं बि असांखे किथे ॾिसणो आहे, हदीस मुबारक। सही। इन करे अॼु सिखंदासीं इनशा अल्लाह ताला क़ुर ऐं सुन्नत बाबति। क़ुर खे सिखी आयासीं त क़ुर चए थो पियो अलाह वटि दीन इस्लाम आहे, इस्लाम में कहिड़ियूं शयूं अची वयूं, उहे ॾिठियूंसीं। हाणे ॾिसूं था पिया हदीस मुबारक ते, जीअं असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुख़्तलिफ़ रोज़मर्रा जी ज़िंदगी में या ॿिया मामला जॾहिं आया, उन्हनि कीअं कया त जीअं असां उअं ई कयूं। ऐं इहो पोइ छा थींदो? क़ुर सूरह आल इमरान जी जेका आयत असां पढ़ीसीं, 31 नंबर, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी, जेकॾहिं तव्हां चाहियो था मोमिनो त अल्लाह तव्हांखे मोहबत करे त मुंहिंजी अताअत कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, अल्लाह फरमायो, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन मोमिननि खे ईअं चओ, इत्तिबा कयो। इत्तिबा जी ख़बर छा पवंदी? इत्तिबा कीअं ख़बर पवंदी? इत्तिबा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपिड़ा कीअं पाईंदा हुया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जीअं ॻाल्हि कईसीं त घर वारनि सां कीअं सुलूक हूंदो हुयो, महिमाननि सां कीअं हूंदो हुयो, मस्जिद में कीअं विहंदा हुआ, छा करणु खपे छा न करणु खपे। जीअं जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अमल फ़इल कौल हुया, उअं ई जेतिरो जेतिरो माण्हू उन्हनि ते अमल कंदो, अलाह पाक उनखे ओतिरो ओतिरो वधीक मोहबत कंदो। सवाबु न आहे लिखियलु, अलाह मोहबत कंदो। त हाणे उहो असां ॾिसूं था पिया, अचो त हदीस मुबारक खे ॾिसूं ऐं हुनजी थोरी बुनियादी मालूमात हासिलु कयूं। बुनियादी मालूमात ते थोरो ज़ोर आहे। ठीकु। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां डिक्शनरी में ॾिसंदासीं न अरबी जे, त उन में तव्हांखे हिते नज़र ईंदो त ॾिसो हीउ हदीस जो लफ़्ज़ आहे न, हदीस इहो इस्म आहे। हदीस 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 अल हदीस या हदीस, ठीकु आहे। हाणे हदीस खे जेकॾहिं अंग्रेज़ी में चइजे त रिपोर्ट बि थी सघे थो, हिते मथां ॾिसंदो त हीउ रिपोर्टेड, हज़रत अबू हुरैरा रिपोर्टेड, या हज़रत अबू नैरेटेड। इहो नैरेटेड या रिपोर्टेड ॿ कॉमन लफ़्ज़ आहिनि। इन्हनि खे जेकॾहिं असां सिंधी में जेकॾहिं चऊं, आहे त अरबी ख़बर, रिवाया, इहे अरबी आहे पर इहे सिंधी लफ़्ज़ आहिनि। माना ख़बर ॿुधाइणु काई बि, रिवायत करणु माना उनखे बयानु करणु, इहो आहे हदीस जो मतिलबु। छा हदीस जो मतिलबु छा थियो? ख़बर या का रिवायत करणु। ठीकु। ऐं अल हदीस शरीफ़ कंहिंखे चइबो प्रोफेटिक ट्रेडिशन, माना जेके रिवायत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूटीन ट्रेडिशन कीअं ई, माना हुनखे हदीस बि चइबो। ठीकु। हाणे हदीस जेका आहे, जेकॾहिं असां चऊं था पिया अंग्रेज़ी में नैरेशन, त ॻाल्हि या का ख़बर बयानु करणु। पर उनखे किन अरबी अंग्रेज़ी में किन खे वाज़े तौरु ईअं लिखियो आहे त का ॻाल्हि करणु सुठे नमूने सां। नैरेशन जो मतिलबु इहो आहे वरी हिते, त का ॻाल्हि करणु सुठे नमूने सां बयानु करणु। इहा थी वई हदीस। हाणे हदीस इहो वाहिद आहे, माना हिकिड़ी हदीस मुबारक। पर जेकॾहिं घणियूं हुजनि त हुनजो जमो छा थींदो? अहादीस। तव्हां कॾहिं लफ़्ज़ ॿुधो आहे अहादीस? अहादीस छा आहे? हदीस जो जमा आहे। ठीकु थियो। अलाह अलाह। ही जमा मुकसर चइबो आहे हिनखे। यानी हिकिड़ो थियो आहे जमा सालम, माना जमा सालिम, ॿियो हूंदो आहे जमा मुकसर। सालिम उहा शइ हूंदी आहे जॾहिं इहो लफ़्ज़ जमो में हुजे, हे चेंज न थिए त उहा सालिम थी वेंदी। हे लफ़्ज़ जमा में चेंज थी वञे त पोइ इहो जमा मुकसर हूंदो आहे। जीअं हे हदीसूं न थी वञे हा त पोइ सालिम हुजे हा, छो जो हदीस जो लफ़्ज़ हुन में आहे न अंदरि, पर हिन में हदीस जो लफ़्ज़ न आहे, अहादीस थी वियो। इहो जमा मुकसर आहे। टिनि अखरनि में इहो लफ़्ज़ निकितल आहे, हा दाल स्वा। इन जो ग्रामर पार्ट थींदो हदस यहदुस उहदुस। इहो बाब नसर आहे, पर फ़िलहाल तव्हां हुनखे छॾियूं था पिया। तव्हांखे फ़क़ति एतिरो ॾिसणु खपे इहो त हदीस वाहिदा, हुनजो जमा छा आहे? अहादीस। ऐं इहो क़ुर पाक में 23 दफ़ा इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। 23 दफ़ा क़ुर पाक में। कीअं? असां क़ुर पाक में सूरत तहा आहे, असां हिकिड़ो दफ़ो लेक्चर कयो होसीं हिन ते मुंहिंजे ख़्याल में, हल अता हदीस मूसा। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा पहुती आहे तोखे ॻाल्हि मूसा अलैहिस्सलाम जी? यानी इहो सुवालु आहे, तोखे छा न पहुती आहे छा? है न? पर छा लफ़्ज़ आयो आहे? हदीस। इहो ई क़ुर पाक में लफ़्ज़ आहे हदीस। ठीकु, माना ॻाल्हि। ॿिए हंधि आयो आहे यानी वक़्त नज़ल अलैकुम फिल किताब, बेशक अलाह लाथो आयो आहे अव्हां ते किताब में ही हुकुम कहिड़ो आहे। पर उते अॻिते हली वरी ईंदो त फी हदीसिन, माना त न वेहो साणनि। पर हीउ ज़बरदस्त आहे, हिनखे असां सिंधी तर्जुमो पढ़ूं था पिया त अलाह पाक फरमाए थो पियो, ऐं निसा जी आयत आहे 140। ऐं बेशक लाथो आहे अलाह पाक अव्हां ते किताब में ही हुकुम। हाणे ॾिसो हुकुम नाज़िल थियल आहे, कहिड़ो हुकुम आहे? त जॾहिं अवीं ॿुधो त अलाह जे आयत जो इनकार कयो थो वञे ऐं मथनि ठठोली तंज़ कई थी वञे, तॾहिं अवीं न वियो साणनि, हुननि सां गॾु विहणो न आहे। हुकुम आहे इहो। असां मूंखे ख़बर आहे इहा, त जिते क़ुर सां मज़ाक थींदो हुजे, क़ुर जो इनकार थींदो हुजे, हुन सां न वियो, न वियो साणनि, ऐसी ताईं जेसि ताईं बहस न कनि
ॻाल्हि कंहिं ॿीअ में, माना को ॿियो टॉपिक, को ॿी का ॻाल्हि खणी अचनि, पोइ उन में बहस हले, तेसि ताईं तव्हां निकिरी वञो, जेसि ताईं उहो पाण जीअं वणनि थियूं मज़ाक कंदा वतनि या गुमराही कंदा वतनि, असां वटि तराणी उभू थी वेंदी, हिक ॿिए सां विढ़ण में अची वेंदो, क़ुर कीअं थो चए, क़ुर कीअं थो चए, अलाह पाक कोन चयो त हुन सां जंग कयो। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे, इहा ॻाल्हि तमामु सम्झण जी आहे। असां में एतिरी जज़्बातियत अची वई आहे जो यानी क़ुर जा हुकुम असांखे विसरियो अथनि, छो त क़ुर असां सिखियो कोन्हे न। क़ुर सिखूं त जेकर पाण में कंट्रोल, पाण खे कंट्रोल करे सघूं न। त ख़ुदा न ख़ास्ता क़ुर ते का ॻाल्हि थींदी त बहस थी वेंदा, इमामत ते क़तल था थियनि, हे इमामत कराईंदो, हो इमामत कराईंदो। उन खां पोइ रिसेंटली मां पढ़ियो त कंहिं किरात ग़लति कई आहे, उन ते जहिड़ो थी पियो माण्हू, जेकॾहिं माण्हू ॿिए खे क़तल करे छॾियो, किरात ग़लति कई अथई क़ुर में। हाणे त ही आहे, पोइ हुनखे हीअ वञी आयत ॾेखारे त क़ुर ते मज़ाक थो थिए, क़ुर जो इनकार थो थिए, त उन्हनि सां गॾु न आहे विहणो, जहिड़ो न आहे करिणो। सम्झायो, नथा सम्झनि छॾे ॾियो, सम्झाइणो आहे छो न। पोइ जेसि ताईं ॿी ॻाल्हि में बहस कनि, उन खां पोइ बेशक अमी उन ई महिल जे वेहंदो उन्हनि सां गॾु, त उन ॻाल्हि में उन्हनि जहिड़ा थी वेंदो। कमाल आहे, इन कुम इज़ा मिसलुहुम, उन्हनि जहिड़ा थी वेंदो। इन खां वधीक कहिड़ी बि क़ुर पाक ज़ाहिर ज़हूर गाइडेंस ॾे। इन अल्लाह जामिल मुनाफ़िकीन वल काफ़िरीन फी जहन्नम जमीआ। हिते अलाह पाक चए थो पियो त बेशक अल्लाह गॾु कंदड़ आहे मुनाफ़िकनि खे ऐं काफ़िरनि सभिनी खे दोज़ख में। काफ़िरत जी ॻाल्हि त सम्झी अचे थी पई, तो इनकार थो पियो करे, अलाह पाक हिते मुनाफ़िक जो ज़िक्र करे छॾियो। छो? माना जेको हुननि सां गॾु वेठो ॿुधई पई, उहो मुनाफ़िक थी वियो। कमाल आहे, एॾी वॾी आयत आहे जंहिंजो मतिलबु आहे इहो। ठीकु, हाणे हलो त अॻिते वरी की ॿी ॻाल्हि त मां हदीस जे बारे में टाइम ॾिसो। अलाह पाक नाज़िल कई तमामु चङी ॻाल्हि, अहसन माना तमामु सुठी हदीस, चङी माना इहे तमामु चङी थी वई, आसन हदीस माना ॻाल्हि। ॾिसो हिते वरी ॻाल्हि आई आहे, ख़बर जो बि थी सघे थो किथे ज़िक्र अची वञे, छा पोइ न हदीस मूसा में जॾहिं आयो त ख़बर जो मतिलबु निकितो, हिते निकितो का ॻाल्हि जो। ॾिठोसि ॻाल्हि, सम्झोसि। ऐं ॿियो उन खां पोइ किताबनि, को अहिड़ो किताब, यानी अलाह नाज़िल कई तमामु चङी ॻाल्हि, यानी अहिड़ो किताब, माना अलाह पाक हदीस खे या किताब खे हदीस चई वियो। हिन किताब खे हदीस चई वियो। जॾहिं हदीस जो ज़िक्र कई त किताब जी ॻाल्हि कई, माना क़ुर पाक बि हिकिड़ी ॻाल्हि आहे, ऐं उहा हदीस जेको अलाह पाक हुनखे चई आहे, उहा हदीस माना का ॻाल्हि आहे। बसि आयत ज़ाहिर ज़रूरु आहे, अलाह नज़ल आसन अल हदीस किताब, चङी ॻाल्हि यानी अहिड़ो किताब। अॻिते कोन था हलूं, पर चयो चङी ॻाल्हि कहिड़ी आहे, उहो किताब। ठीकु, हाणे हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थोरो सम्झूं था वरी। हाणे इहो त तव्हां ॾिसंदव त लिखियलु हूंदो आहे हदस या हदस ना। हाणे हदस माना छा, बयानु कयो या ॻाल्हि कई, माना नैरेटेड, ईअं लिखियलु हूंदो। कंहिं बि हदीस में ई शइ लिखियलु हूंदी आहे, हदस नैरेटेड, अलाह आलम, मां इहो पहिरीं लिखी छॾियो आहे, इन जो ज़ीरो मां अॻिते ॿुधाईंदुसि। हाणे ॾिसो हिते छा लिखियलु आहे, हदसना, हदसना अबू बकर, राइट, उन खां पोइ ॻाल्हि हले थी पई हदस, इहो आहे प्लस ना, हदस अची वियो न। हदस माना ॻाल्हि कई, ॿुधायो, ना माना असांखे। हाणे ही थो फरमाए, अबू बकर चए थो त हिन असां हदसना, इन ॻाल्हि कई असां सां कंहिं, अबू बकर। पोइ अॻिते हले थी पई ॻाल्हि, पोइ छा चई, काल, उहो जेको आख़िरी आहे न, अन अबी हुरैरा, ही अन अबी हुरैरा, काल माना अबी हुरैरा, अबी हुरैरा चयो, काला माना चयो, इहो नीरो चयो जेको आहे न, नीरे में हुन इहो चयो त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, काल माना चयो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चयो, पोइ हीअ ॻाल्हि चई। पोइ हीअ किताबुल जिहाद में आई,
हिन जी रेफरेंस नंबर हे आहे हिन जो। ठीकु। हाणे छा फरमायो वियो आहे उहो ही फरमायो वियो आहे, ॾिसो, मन अता अनी फ़क़द अता अल्लाह, जंहिं बि फरमान बरदारी कई मुंहिंजी, फरमान बरदारी कई अल्लाह जी। वमन असानी, ऐं जंहिं बि नाफ़रमानी कई मुंहिंजी, फ़क़द असल्लाह, नाफ़रमानी कई अल्लाह जी। जो हदीस मुबारक अता असां ज़िक्र कयोसीं न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, कुल अतीउल्लाह व रसूल, कुल अतीउल्लाह व अतीउ रसूल, माना अल्लाह जी अताअत कयो ऐं नबी करीम सां अताअत कयो। इहो क़ुर में आहे ऐं ही नबी करीम सां हदीस मुबारक साॻी शइ थी वई। पोइ अॻिते बि हिन में हीअ लाइन आहे, उहा हिते लाइन आहे, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम सां दुरूद शरीफ़ पढ़िजे, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पोइ हीअ जॾहिं मुकमिल थिए थी हदीस, हदीस मुबारक ईअं थो चइजे त जंहिं बि फर्मा बरदारी कई अॻुवान या हुक्मरान जी फर्मा बरदारी कई मुंहिंजी, ऐं जंहिं नाफ़रमानी कई अॻुवान जी नाफ़रमानी कई मुंहिंजी। अॻिते इहा हदीस ईअं पूरी थी थिए। इहो किताबुल जिहाद में आहे त जिहाद में जेको अॻुवान आहे उन जी अताअत करणी आहे, उनखे मञिणो आहे, न त केओस थी वेंदो न। ठीकु थियो। इहा ॻाल्हि सम्झ में अची कहिड़ी आई, ॿ ॻाल्हियूं टे। हदस ना लिखियलु हूंदो आहे, इहो आहे हदस प्लस ना। हदस माना ॿुधायो असांखे, सही। हलो इहा थी हदीस मुबारक। हुन खां पोइ हाणे निसा जी आयत आहे हीअ। ठीकु। कुल अतीउल्लाह व रसूल, उहो त अलाह से फरमायो। वरी सूरह आल इमरान में वरी निसा में थो अचे, निसा जेको आहे में 80 नंबर आयत, मन युति रसूल फ़क़द अता अल्लाह। क़ुर पाक थो चए, माना अलाह पाक फरमाए थो पियो त जेको फरमान बरदारी, सॼो अताअत ते ज़ोर आहे, ॾिसो था, अताअत ते, फरमान बरदारी ते, इत्तिबा ते न आहे, फर्मा बरदारी जी ॻाल्हि आहे। जेको फरमान बरदारी कंदो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, तंहिं बेशक फरमान बरदारी कई अलाह जी। हाणे हदीस मुबारक बि ॾिसो, क़ुर जी आयतूं बि ॾिसो, साॻी ॻाल्हि आहे। अचो, ॿियो लिखियलु हूंदो आहे कॾहिं कॾहिं अख़बर, हिनखे मां ज़रूरत कोन ॾिनी आहे, अख़बर माना ख़बर ॿुधाई, नैरेटेड, अॻे इहो ईंदो नैरेटेड, ख़बर ॿुधाई। हाणे हिते लिखियलु आहे अख़बरना, ॾिसो हदीस मुबारक आहे हीअ, हिन जो रेफरेंस हिते लिखियो पियो आहे, हिन में नसाई जी हदीस आहे हीअ। हाणे हिन में बि ॾाढो ज़बरदस्त हिन जो मतिलबु आहे, मां सिंधी में तर्जुमो अञा न करे सघियो आहियां, उहा बि मां ॻाल्हि कयूं था अॻिते हली। हिन में मक़सदु चवण जो इहो मफ़हूम इहो बीहंदो हदीस मुबारक जो, त जंहिं चङी ॻाल्हि शुरू कई उनखे चङाई मिलंदी उन चङे कम जी, पर जेकॾहिं उन ते कंहिं बि अमल कयो उनखे बि उनजो अजुर मिलंदो, जॾहिं त जंहिं शुरूअ में जेका चङाई शुरू कई उन जे अजुर मां का शइ घटि न थींदी। अहिड़े नमूने सां इस्लाम में जंहिं बि का शइ जारी कई, रिवायत, ॾिसो लफ़्ज़ कहिड़ो लिखियो आहे, सुनत, सुनतन हसनतन, सुठी रिवायत काई बि जारी कई, अल्हम्दुलिल्लाह अलाह असांखे अजुर नसीब कंदो हिन में। सभु जेके पाण वेठा हिक ॿिए खे ॿुधाईंदा वरितऊं त क्लास हले थो, क्लास थिए थो, अचो क़ुर सिखूं। ऐं माशाल्लाह ही जेको असांजो लास्ट क्लास न थियो, मुंहिंजी त मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि जिन चयो त साईं सरफराज़ साहिबु आहे, साईं इकबाल साहिबु वारनि त क्लास मिस थियो आहे, मिस न थियणु खपे। इहा शइ असांजे रमज़ान में रहिजी वई। इन ते असां सभिनी जो जीअं न ॾाढी हिकिड़ी, अल्हम्दुलिल्लाह, मां त फ़क़ति इहो चयो, मुंहिंजा मौला साईं तुंहिंजा लख अहसान आहिनि, असांखे क़ुर पाक जो शौक़ु ॾिनो अथई, त इहा तुंहिंजा वॾा अहसान आहिनि असां ते। त हदीस मुबारक जो इहो आहे त जंहिं का चङी ॻाल्हि शुरू कई, जंहिं इहा ॻाल्हि कई त क्लास थियणु खपे, कहिड़ी ख़बर खम्स ते छा थो थिए। असां सभु त जीअण लाइ आहियूं, त असांजो त सालनि जा साल ज़िंदगी हलंदी, पर इहा चङाई असांखे अॻु में मिली न। हाणे इहा जंहिं ॻाल्हि कई उनजो अजुर सॼो उन ॾे वेंदो, ऐं अजुर असांखे बि मिलंदो, पर उन जे अजुर मां घटिताई कोन थींदी। से अलाह मुबारक पी साईं, तव्हां साईं सरफराज़ साहिबु ऐं साईं इकबाल साहिबु माशाल्लाह तमामु बहितरीन, साईं नईम साहिबु अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं जिन बि ॿियनि मैसेज न बि कयो हूंदो, जेकॾहिं कंहिं सोचियो कयो, अलाह पाक नियत जो ॼाणंदो न, हिन इंसान खे त का ख़बर कोन्हे का, अजुर ॾींदो इनशा अलाह हिन पाक इन शइ जो। त जंहिं वरी का बुरी ॻाल्हि जारी कई,
उमर बिन लोहे इन जो तमामु ज़बरदस्त मिसाल आहे। जंहिं को कब्तुल्ला शरीफ़ में बुत खणी आयो, उन खां पोइ बुत परस्ती शुरू थी। उमर अमर सॉरी उमर न अमर बिन लोहे हिन जो नालो हुयो। वॾो नेक माण्हू हुयो। उहो वियो किथे शाम कारोबार सां वियो त शाम वियो त हुते ॾिठईं तो हुननि खे पुॼींदा हिनखे को बुत वणी वियो, खणी आयो, कब्ता शइ मथां रखी छॾी। पोइ त हुया वधंदा मामला। बहरहाल, त उहा जेका हुन रिवायत जारी कई, उन जो गुनाह उन ते त आहे ई आहे, पर जेको उनखे फॉलो कंदो उनखे बि गुनाह मिलंदो। जॾहिं त ईअं न आहे त भई हाणे हो था कनि गुनाह त हुननि जो गुनाह त आहे ई आहे, पर उन जो गुनाह हुननि जो हुनखे बि मिलंदो जंहिं इहा ग़लति रिवायत जारी कई। कमाल आहे, केॾो हदीस मार्क जो मफ़हूम आहे। अलाह पाक असांखे सुठियुनि रिवायतुनि जारी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, बुरियुनि रिवायतुनि जारी करण खां अलाह साईं पनाह में रखे इंशा अल्लाह ताला। अॻिते था हलूं। हाणे हीउ थोरो नंढिड़ो हिकिड़ो अंडरस्टैंडिंग जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा लफ़्ज़ किथे हेॾे होॾे न थी वञे, करे मां सॼो लिखियो हुनखे। त हिते असांजो मक़सदु कंहिं हदीस मुबारक खे सिखणु न आहे। असां हिते ॿ टे जेके हदीस मुबारकूं इहे ॻाल्हायूं आहिनि, इहो पंहिंजी जाइ ते आहिनि, इहो छो इन जे करे हुनखे सम्झूं। पर हदीस मुबारक जो क्लास न आहे इहे। न कोई मां हदीस सेखारे सघां थो पियो, उहो अलॻि इल्मु आहे हिकिड़ो। पर ॻाल्हि छा आहे त हदीस बाबति बुनियादी ॻाल्हियुनि खे सिखणो आहे। उन लाइ कुझु हदीस मुबारक जो ज़िक्र हिते कंदासीं। असांखे छा आहे सिखणो? हदीस मुबारक खे ओवरऑल जे नालो छा आहे हदीस थींदी छा आहे, इन्हनि खे। हाणे जेके हदीस मुबारक इन दर्स में शामिल आहिनि न, उन्हनि जो सिंधी तर्जुमो असांजो मुंहिंजो जेको कयो आहे उहो अंग्रेज़ी तर्जुमे तां कयो आहे, ऐं अरबी सां गॾु अंग्रेज़ी तर्जुमो बि रखियो आहे। त जेकॾहिं ॾिसो, जेकॾहिं कंहिंखे चेक करणो हुजे त अंग्रेज़ी वञी चेक करे छॾियो, उहो मुंहिंजो तर्जुमो थियल न आहे। असां उहो किथां खयो आहे? उहे जेके सॼो जेको आहे sunnat.com तां कयो आहे। इन में मां तमामु असांजी भेण जेका आहे इहा सरवत अब्बासी, डॉक्टर सरवत अब्बासी, अल्लाह साईं उनखे वॾा दर्जा नसीब कंदो। मूंखे हिन में सिखण में वॾी मदद कई अथसि। त ऐं हदीस मुबारक खणी अचणु, ॿुधाइणु करणु, उन्हनि खे सॼो मूंखे माना मटीरियल ठही मिलंदो आहे। अॼु मूंखे इहा हेल्प खपे, माशाल्लाह अदी देरि ई न कंदी आहे। अलाह साईं हुनखे वॾी ॼाण ॾिनी आहे। अलाह साईं हुनजे अमल में, ईमान में ऐं अमल से बरकत नसीब फरमाए, ऐं खेसि वॾी निवार सिहत जी नसीब फरमाए, आमीन। ऐं सभिनी खे बि जिन बि जेको नंढिड़ो कमु करे थो पियो न, अलाह पाक हुनखे हर चङे कम जो अजुर नसीब फरमाए। अच्छा, इहो तर्जुमो असां हितां कयो आहे वेबसाइट तां, पर हक़ीक़त छा आहे? हीअ वॾी अहम ॻाल्हि आहे। कंहिं बि ॿोली मां ॿी ॿोली में तर्जुमो हूबहू नथो करे सघिजे, छो त हर ॿोली जो लिखण पढ़ण जो तरीक़ो, लफ़्ज़ ऐं क़ाइदा ऐं कानून पंहिंजा आहिनि। जीअं शाइ बिटाई जा बैत आहिनि, उन्हनि खे केॾे बि सुठी अंग्रेज़ी में तर्जुमो तव्हां कयो, उन बैत जो मतिलबु त खणी सम्झ में अची वेंदो ओवरऑल, पर उहो असुल जहिड़ो थी ई न सघंदो। यानी तर्जुमे सां असुल जो हक़ु अदा नथो करे सघिजे। हाणे इहा त थी शाह बिटाई जी ॻाल्हि। कंहिं बि ॿिए मज़मून जी ॻाल्हि, कंहिं बि ॿिए शहर जी ॻाल्हि, क़ुर या हदीस मुबारक, तो अलाह जो कलाम न बि हदीस मुबारक में जेकॾहिं कौल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे त पोइ उहे त अरबी में आहिनि। त केॾो सुठो थिए जो उन्हनि खे उन्हनि जी ई ॿोलीअ में जेतिरो थी सघे सम्झूं, क़ुर खे बि। छो तर्जुमो भले क़ुर पाक जो कजे थो पियो, मफ़हूम माना सम्झ में अची थी वञे, पर क़ुर जे जेको अरबी जो जेको असल लज़त आहे न पढ़ण जी, उहो उन लफ़्ज़ में ई आहे। अहिड़े नमूने सां हदीस मुबारक में बि तर्जुमो त असांखे सम्झ में अचे थो पियो, पर छा लुत्फ़ अचे जॾहिं असांखे नबी करीम सां हदीस मुबारक पढ़ूं त हुन में लफ़्ज़ सम्झ में अचनि। अलाह इंशा अल्लाह। हाणे हीअ आहे शाह साहिब जो शेर आहे हिकिड़ो, ई गत गवासनि जो समुंड सूझियाऊं, पे ई मंझि पातार जे माणक मेणियाऊं, आणे ॾिनऊं हीरो लाल हथनि सी। हाणे साईं त गवासनि जेको आहे हीउ टोबा आहिनि, हे टोबा। हा, समुंड सूझियाऊं, समुंड में त अलाए छा पियो आहे, पे ई मंझि पातारा में माना हेठि डीप डेप्थ में वञी करे माणक मेणियाऊं, आणे ॾिनऊं हीरो लाल हथनि सी। ॻाल्हि आहे त इनखे त अंग्रेज़ी में कीअं तर्जुमो करे सघंदासीं? Divers went down into the sea, brought the diamonds and pearl.
pearls and something, right? ॾाढो ॾुखियो। अहिड़ी तरह हदीस मुबारकनि में जेके लफ़्ज़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾांहुं मंसूब थियल आहिनि, उन्हनि जो तर्जुमो करण सां, उन्हनि अरबी मां तर्जुमो सिंधी में करण सां उन्हनि जो हक़ु अदा थियणु मुमकिन ई न आहे, चाहे अंग्रेज़ी में हुजे। इन करे तर्जुमो करण जो सोचींदे ई हक़ीक़त में लिङ कांडारजियो वञनि, छो त जेकॾहिं तर्जुमो कंदे का ग़लती थी वई, इन तर्जुमे में कंहिं बि लफ़्ज़ जो वधाउ या घटाव थी सघे थो, त पोइ उहा ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं मनसूब थी वेंदी न। उहा शइ सख़्तु पकड़ जो बाहिस थी सघे थी पई, त इहो ॾाढो आसान कमु कोन्हे को, मनसूब थिए थी न ॻाल्हि। वॾनि वॾनि मुहदिसनि ऐं आलिमनि, नबी करीम मोहम्मद मुस्तफ़ा रसूल उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे हदीस मुबारक खे बयानु करण में इंतिहाई, यानी वरी चइजे त इंतिहाई ऐं इंतिहाई एहतियात खां कमु वरितो आहे, छो त उते ग़लती जी का गुंजाइश कान्हे। छो जो हा माण्हू कंहिंजी ॿुधाए थो न पियो, क़ुर पाक त ईअं आहे त कंहिं ग़लती त न कजे, पर ग़लती थी वञे त उहा क़ुर पाक में अलाह जो कलाम आहे लिखियलु आहे, उनखे इंटरप्रिटेशन ग़लति थी थिए न, इंटरप्रिटेशन आहे। पर हू जेका हदीस मुबारक आहे, उन जी इंटरप्रिटेशन जेका न, छो जो हुन खोले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे निस्बत थी वञे, माना हिन हीअं चयो आहे, उहा ॻाल्हि ग़लति थी वई। असांजे पाण में ॻाल्हि कंदी आहे न, मां ईअं चयो, मां तव्हांखे ईअं चयो, मां हीअं चयो। असांखे कोई ईअं चवे न त ख़ुदा ख़ातिरा तो हीअं चयो, मां ईअं काथे चयो, ही लफ़्ज़नि ते फ़र्क़ु पवंदो आहे। इन करे असीं जॾहिं पाण हिक ॿिए जा जेके लफ़्ज़ आहिनि ऐं जेके जेके वॾा अहम माण्हू हुजनि, उन्हनि जा लफ़्ज़ कोट कंदा आहियूं, त उहे लफ़्ज़ उहे ई खणी ईंदा आहियूं, त जीअं उन में का चेंज न अचे, चेंज ईंदी त माना बदिलिजी वेंदी। इन करे सिंधी में को तर्जुमो कोन, को मज़ाक़ कोन्हे को, इहो वॾो अलाह साईं मदद करे, बाक़ी अदरवाइज़ एहतियात करणु खपे। हाणे इन करे ई वॾनि वॾनि आलिमनि मुहक़िक़नि ऐं ज़ाहिदनि जॾहिं बि कंहिं हदीस मुबारक जो ज़िक्र कयो आहे, त उन सां गॾु ईअं चयो आहे, छा चयो अथई, या जीअं फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईअं लिखी, या अरबी में चइजे आओ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या जीअं पाण फरमायो। अलाह अलाह खे ख़बर, नबी करीम सां इरशाद मुबारक हो, हीअं लिखियो पियो आहे, हीअं चऊं था, अरे पोइ बि अलाह आलम, को कम अज़ कम ईअं न थिए त मूंखे का अथॉरिटी त कोन्हे न ईअं चवण जी, त हिन ईअं ई आहे। इन करे सभु वॾा वॾा आलिम ईअं चवंदा, ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिते बि हर सिंधी तर्जुमे सां इहो लिखियलु आहे, ऐं न बि लिखियलु हूंदो, जेकॾहिं रहिजी वियो आहे, त मां अलाह पाक खे अॻे अर्ज़ु थो कयां त मुंहिंजा मौला, ही असल जे बजाए मफ़हूम आहे, इहो मफ़हूम लिखियो वियो आहे, मुंहिंजा मौला पाक तूं नियतुनि खे ॼाणी थो, असांजे कम खे क़बूल कजांइ, इनखे आज़माइश जो सबबु न बणाइजांइ। हदीस जी तइलीम ज़िक्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, ठीकु, जेको त ख़ैर ई ख़ैर आहे, बल्कि ख़ैरुनि कसीर आहे। हदीस पूरो पूरो हिकु वॾो मौज़ू आहे, हिकु साइंस आहे, जंहिंखे सिखण में आलिमनि पंहिंजूं ज़िंदगियूं ॾेई छॾियूं। अॼु असां हिकिड़ो पंहिंजो अधु कलाकु कढियो आहे, इनशा त अधु कलाकु ॿियो कढंदासीं, उन में असांजी हिकिड़ी नंढी कोशिशि आहे, अलाह साईं कंदो आहे, असां रब शाल असांजी कोशिशि क़बूल फरमाए, अॻिते हलंदासीं असां हिन खां पोइ जेको आहे न, नेक्स्ट सेशन में इनशा ताला, हींअर टाइम कोन्हे को, त पोइ असां हलंदासीं हदीस खे सिखणु। छड़ो मां हिकिड़ी ॻाल्हि हिते कयां, ही मां जे स्लाइड मूंखे ज़हन में लही वई, हदीसनि मुबारकनि जो को सिंधी तर्जुमो मूंखे ऑनलाइन कोन मिलियो आहे, न त मां उहो अची रखां, सिधो सो रखां हा, मां कोन कयो आहे, हीउ लिखियो पियो आहे, उनखे सिंधी में पढ़णु सवलो, पर जिते तर्जुमो लिखियलु कोन्हे, ऐं कंहिं दोस्त खे जेकॾहिं किथे ऑनलाइन मिले थो पियो त शेयर कजे, त असां उहो ॾाढी मदद कंदो। पर जेकॾहिं मां हींअर जेके तर्जुमो कयूं आहिनि हिकु ॿ, उहो मजबूरनि कई आहे, हिकु वॾी जिसारत कई आहे मां, ऐं उन उमेद सां कई आहे त रब करीम दिलनि जा हाल ॼाणे थो, पंहिंजे अमान में रखंदो, त जीअं ॼाणी वाणी या अणॼाणी में न का बि लफ़्ज़श थी आहे, ग़लती न आहे, या लफ़्ज़श आहे, त उन यकीन सां त मुंहिंजो अलाह नेकी जे रस्ते में मदद करण वारो आहे, मदद कंदो, आज़माइश खां बचाईंदो, पुछा खां बचाईंदो, इनशा आमीन रब्बुल आलमीन। हाणे ही स्लाइड ॾेखारियां थो, पर हिनखे कंदासीं नेक्स्ट टाइम। हदीस में ॿ शयूं हूंदियूं आहिनि, इहो सिखंदासीं नेक्स्ट टाइम। हुन में छा हूंदो आहे, मतन छा आहे, सनद छा आहे,
पोइ वरी हलंदासीं त असनाद छा आहिनि, इहे इनशा ताला पोइ वरी हिन जा कैटेगरीज़ हदीस मुबारक जूं छा आहिनि, इहे ॾाढियूं सुठियूं इनशा ताला सम्झंदासीं जेको आहे त हीउ कीअं जेको आहे करिजे थो पियो। अलाह साईं कंदो इनशा ताला, पोइ इहो नेक्स्ट टाइम खणंदासीं इनशा ताला। साईं नेम साहिबु पाण सेशन खे हिते पाण बंदि था कयूं पिया, हिन ते अची त हिते जेको आहे बसि ख़तमु था कयूं। असांजी नंढी कोशिशि आहे, अलाह पाक शाला असांजी क़बूल फरमाए।